रात का खाने में आए सफर मुजाहिद दोस्तों गर्मियों हो जाएगा उनके करे सेहत ते आवाज ते असरा पर तहां तो कुछ अड़ी हिम्मत ॾेखारे जो मुझो हौसलो वधे अहिड़ो को जज्बो ॾेखारो अहिड़ी सलाह करो जो मुंहिंजा प्यारा दोस्तों हिकु दफ़ो मदीने जे मलाइकनि जी निगाह तव्हां ते फिरी पड़े महबूब पुछनि त उहे अर्ज़ कनि आका अॼु बदीन वञा सुहिणे आवाज़ में सलात जी झुंगार पई अचे अल्लाह सल्ली अला सय्यिदना व मौलाना या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन ऐ मोमिनो कलमे पढ़ारो जॾहिं तव्हां दुखी घड़ी अची वञे बीमारी अचे तकलीफ़ अचे त वावेला न कयो बेसब्री जो इज़हार न कयो तव्हां मां रब करीम जो सब्र कयो मां तव्हांखे जला बि ॾींदुसि मदद बि कंदुसि इन्नल्लाह मअस्साबिरीन बेशक मां रब तव्हांजो मददगार आहियां हाणे ॾिसो त इन सब्र जे मैदान में महबूब जे बचड़नि जो किरदारु छा रहियो आहे रसूल आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल बैत जो किरदारु छा रहियो आहे इमाम आली मकाम बाज़ जॻह ते मैदान करबला में मदद जो बि सवाल कयो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो किताबनि में अचे थो सैयदना इमाम हुसैन मैदान करबला में आवाज़ ॾिनो हो आहे को महबूब जे बचड़नि जो मदद करण वारो आहे को महबूब करीम जे बचड़नि सां तालुक़ करण वारो इन मां माण्हू चवनि था इमाम हुसैन सॾ कया अदा ॿुधी मदद कयो हज़रत इमाम हुसैन अल्लाह खां मदद करणु घुरी माण्हुनि खां मदद घुरी मदीने ॾे मुहार करे नाने मोहम्मद खां मदद करणु घुरी ओ के हिकिड़ो ऐं सम्झ जा वञाइलो इन ॻाल्हि जो इहो मतिलबु न आहे मुंहिंजे हुसैन जो आवाज़ ॾियण जो मतिलबु इहो हुयो त कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल क़ुरबा ऐं नाने मोहम्मद जा कलमे पढ़ण वारा उम्मतियो अचो अॼु मौक़ो आहे जे आल बैत जी मोकल तव्हां खां नाने मोहम्मद घुरी आहे उहो आल बैत जी करबला जे मैदान में बीठो आहे अरे अरे अकल जा वञाइलो अॼु सुस्ती छॾियो अॼु अचो असां सां हेतिरी बि मदद कनि तव्हांजो कमु आहे तव्हांखे क़यामत जे ॾिहाड़े वॾा महल अची ॾियण नाने मोहम्मद जो कमु आहे अॼु मौक़ो आहे हे बख़्श जो दरवाज़ो खुलियो आहे अचो नाने मोहम्मद असांजी मौक़त जो सवाल कयो आहे अव्हां खां असांजी मौक़त जी घुर कई आहे त ओ यज़ीदियो ऐं बदबख़्तो अॼु अचो पंहिंजी बदबख़्ती खे मिटाए अॼु वक़्त वारा दाग़ लॻायो वक़्त वारियूं मोरूं हुसैन खां लॻायो अचो मुंहिंजी सिर्फ़ हेतिरी मदद कयो मूंसां गॾु अची भीड़ तव्हांजो कमु आहे ज़रे जी मोहबत जो इज़हार करणु तव्हांजो कमु आहे अॼु एॾो त मेलो मतो पियो आहे जो अॼु देरि कान थींदी तव्हांजे बख़्श जो परवानो अची वेंदो इमाम हुसैन सॾ कया इहा बेसब्री न आहे बल्कि मुस्तफ़ा जी उम्मत जी हमदर्दी आहे भलाई आहे इमाम हुसैन सॾ कया पाराड़ी आहे मुंहिंजा प्यारा निकिरो ॻोठ आहे ॿ टे घर आहिनि हुन में हिकिड़ी पोड़ी माई आहे हुनजो पुटु आहे शादी कंदे अञा 7 ॾिहाड़ा मस गुज़रिया हज़रत वहब बिन अब्दुल्लाह कल्बी रज़ी अल्लाह तआला अन्हुमा अञा शादीअ खे 7 ॾिहाड़ा गुज़रिया साकारो मस थियो आहे मुंहिंजा प्यारा मुंहिंजे सोणे हुसैन जो आवाज़ बुलंद जो आहे को महबूब जे कुल्हनि जे सवार जी मदद करण वारो माई जे ज़बान मां वात मां चीख निकिरी वई सिधी आई पंहिंजे नौजवान बचे जे घर में जे ओ मुंहिंजा नौजवान बच्चा हिन ज़िंदगी खां मरी वञण बहितर अल्लाह जे महबूब जो बचिड़ो थो सॾ करे ऐं तूं क़ुर सां गॾु वेठो आहीं अवां पंहिंजे घर में वेठा आहियो अॼु महबूब करीम जो बचिड़ो अकेलो मैदान करबला में सॾे रहियो आहे अरे वञो असां वॾनि खां ॿुधो आहे जेको सोणे हुसैन जो पर महबूब जे आल बैत जी
हिकिड़ी बि मदद कंदो रब उनखे ढेर सवाब अता फरमाईंदो। वारो कर पुट इहो वक़्तु वेंदो हलियो पोइ ॾाढो पछताणी दे अरे वक़्तु पर काफ़ी है कतरा आगे खुश हंगाम का चल गया खेत बरसा मी तो फिर किस काम का। मुजाहिदी दोस्तों बुजुर्गो हज़रत इमाम अली मकाम दे सच ते उहा माई सहाबा ॾाढी परेशान थी पई आहे। आल बात जी हुजदार नौजवान पुट खे इमाम हुसैन जी मदद जे लाइ उकसाए थी। पुट तो चवे अम्मा मां हुसैन सां कुर्बान करण जे लाइ तयारु आहियां पर मूंखे घरवारी खां मिलण दे इजाज़त वठण दे। अञा हुन वीचारी खे मुंहिंजे घर 7 ॾिहाड़ा कोन थियनि जे पंहिंजी अमर छॾी आहे जे पंहिंजो बाबो छॾियो आहे जे पंहिंजा घर तल छॾिया सभु कुझु छॾे मूंसां ज़िंदगी जो नातो गंजो कई। मां उनखे ईअं कीअं छॾे वञा आसरनि में वञी इजाज़त वठां थो। मां टीचर चवण लॻी पुट औरतनि जी दिलि नंढड़ी थींदी आहे मतां तोखे इजाज़त न ॾे पुट ईअं बे इजाज़त हलियो वञ उनखे छॾे ॾे मतां उनजी ॻाल्हि में तूं अची वञे ऐं हेॾो वॾो मोकिलियो तोखां वञी न हले। चवणु लॻो अम्मा आयल बैत जा ग़ुलाम आहियूं असुल आशिक़नि जो सिर न सां घण कम सब सिरन खां अगरो सदो दोस्तां दम ही हदो ऐं चम घोड़ो जान मोहम्मद तां। अॼु इजाज़त न ॾींदी त बि तुंहिंजे खन जो कसम ज़रूरु मां मैदान करबला वेंदुसि वञी हुसैन जी पोवारी कंदुसि। आयो आहे घर में नौजवान कुंवारा जंहिंखे अञा सातारो मस थियो आहे चवणु लॻो ओ मुंहिंजी पार तोखे ख़बर आहे असांजे रसूलनि जे सरदार नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो बचो जंहिंखे महबूब करीम कुले ते यार मदीने जो सैर कराईंदा जेको महबूब जी पुठीअ ते चढ़ी वेंदो हो महबूब उन जे लाइ सजदो जुगो करे छॾींदो हो। रसूलनि जो सरदार उन जे लाइ रोंदो हो। महबूब करीम खे पंहिंजी ज़बान पुसाईंदा हो। महबूब करीम जो ॾाढो लाडलो प्यारो हो ख़ातून जन्नत जो प्यारो हैदर करार जी अखियुनि जो तारो अॼु अकेलो मैदान करबला में छॾ बीठो करे त ओ नाले जे कलमे पढ़ारो अॼु आके हक़ीक़ी अवांजी हक़ीक़ी मदद जी ज़रूरत न आहे यार करबला में आयो आहियां त हुसैन खां फैल वठो अचो मुंहिंजी साबत में अचो त मां तव्हांखे जन्नत में वठी ॾियां अॼु ख़ैरात में जन्नत थो घुरायां थो अचो मैदान करबला में ओ मुंहिंजी घरवारी मां कजां तोखे इजाज़त वठण आयो आहियां त माई साहब जे अखियुनि में पाणी अची वियो चवण लॻी ओ मुंहिंजा घोट अकेलो न वञ मूंखे बि अहिड़ी दरबार में वठी हल तूं जेकॾहिं शहीद थी वञे त मां इमाम हुसैन जी घरवारी जी ख़िदमत कंदुसि इमाम हुसैन जे बचनि जी ख़िदमत कंदुसि उन्हनि जी नौकरियाणी थी गुज़ारो कंदुसि ख़ादमानी थी रहंदुसि मुंहिंजा प्यारा हाणे मां ऐं उहा घरवारी ऐं हज़रत वहब बिन अब्दुल्ला कलबी टई गॾिजी मुंहिंजे सुहिणे हुसैन जी दरबार में आया आहिनि। अॼु मुंहिंजा प्यारा हक़ीक़ी रहनुमा हक़ीक़ी मुर्शिद जे दरबार में आया आहिनि। मां इमाम हुसैन साईं सां मिली अर्ज़ थी करे किबला ॿी का दौलत कान हुई जा खणी अचां मुंहिंजी दुनिया जो सरमायो ही मुंहिंजो नौजवान पुट आहे न का ॿी ॾियाणी आहे न को पुट आहे ओ महबूब जा बचड़ा अॼु नौजवान पुट जेको असांजो सहारो आहे हे कमाए ईंदो आहे त खाईंदा आहियूं इहो पुट अमानत वठी आया आहियां ऐं मुंहिंजा सोना हुसैन इहो मुंहिंजो पुट पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा मां तुंहिंजे मथां कुर्बान करण जे लाइ आई आहियां। मुंहिंजे सोने हुसैन करीम फरमायो भाई अल्लाह तोखे जलाल ख़ैर अता फरमाईंदो अल करीब तूं हिकु शहीद पुट जी मां ख़बरां जी हक़दार थी वेंदे हुरू तोखे मुबारकूं ॾींदियूं गुलमान तोखे मुबारकूं ॾींदा भाई क़यामत जे हारे तुंहिंजो इस्तक़बाल बि शहीद जी मां वांगुरु थींदो हूरनि जी झुरमत में हूंदियां पुट पंहिंजो कुर्बान करण जे लाइ आई आहे माई
साहबा के सुने हुसैन विहारो उनकी घरवारी भी वेठी घरवारी अर्ज़ी करे सोना हुसैन मुंहिंजो ही घोट जेके 7 यार शादी कंदे थियो आहे अॼु असां वठी था आहियूं पर तुंहिंजे अॻियां वाइदो करे पाण शहीद थी अकेलो जन्नत में कोन वेंदो वाइदो करे मूं घरवारी खे बि गॾु वठी वेंदो इहो वाइदो करे मुंहिंजे सुन हुसैन मुक्ति पियो आहे माई ज़िंदगी नथी जन्नत जा वारस असां आहियूं जन्नती नौजवान जा सरदार असीं आहियूं जन्नती औरतनि जी सरदार असांजी अम्मा आहे क़यामत जे ॾिहाड़े जेसिताईं मां मुंहिंजी टिकेट कान ॾींदी तेसिताईं की औरत खे ज़रूरत न आहे जो जन्नत में दाख़िल थी वञे मुंहिंजी अम्मा जी जन जे हथ में टिकेट हूंदियूं दर जी चाबी मुंहिंजे अम्मा जी जन जे हथ में हूंदी माई तोसां मां हुसैन जो वाइदो आहे हे वठी वञे या न अमर खे चवनि समा हिन माई खे पाण सां गॾु जन्नत में राहिजां इहो गम ही न कर इहो फिक्र न कर जन्नत असांजी मीरास आहे जन्नत असांजी मिल्कियत आहे जन्नत जा सरदार असीं आहियूं जन्नत जो मजादी मालिक मुंहिंजो नालो मोहम्मद आहे तूं ग़लती न कर ऐं जन्नत जूं हूरूं जन्नत त मुंहिंजे नाले मोहम्मद जे हिकिड़े अदना ग़ुलाम खे कलमे पढ़ण जे एवल मिली पवंदी इहा का वॾी ॻाल्हि न आहे माई घबरा न मां हुसैन वेठो आहियां सोने हुसैन रज़ी अल्लाह तआला जी दरबार में ओ बाब बिन अब्दुल्ला कल भी आयो सब्र भी सही घोड़े सवार थी आयो पंहिंजे मुर्शिद खां मोकिल थो वठे सोना हुसैन इजाज़त ॾे मुंहिंजी हे जहिड़ी कहिड़ी जान आहे तो पर कुर्बान आहे पर माण्हू घुरनि माल पर मां सभिनी घुरां सुखरी दुनिया ते दोस्त विदा पियो फिलहाल मूंखे नाम निहाल ते महबूब जो हज़रत वहब मैदान में आयो आहे संग ॻोठ जे माण्हुनि ॾिठो आहे वहब आयो आहे चवण लॻा ओ वहब तुंहिंजी शादीअ खे मसे अञा 7 ॾिहाड़ा गुज़रिया आहिनि तस खाप जी जवानी ते तुंहिंजी माउ पोरी आहे तुंहिंजी घरवारी अकेली आहे यार उन्हनि जे लाइ को सोचो थी आहे न तुंहिंजी क़ीमती जान ज़ाया करण जे लाइ आयो आहीं त हज़रत वहब उन्हनि ते निहारे वांदो फरमाए ग़ुलामीअ रसूल में अरे मुझे मौत भी कबूल है न हो तो इश्क़ मुस्तफा तो जिंदगी फजूल है पर मैं तो की सजा सुमरा दिल कुहार में पचार जलती जी जान में अज लगी आदि लोहार मैं मोहब्बत सदियों हीरे मंज हवार ए पकाए तुहार ॾिठे के दी हथियार तो परवाना अज मां पंहिंजे सुहिणे हुसैन खां पंहिंजी ज़िंदगान क़ुर्बान करण आयो आहियां मूंखे अॼु इलाही सवाब मिलंदा मूंखे अॼु माउ जी दिलि जे चवण जो सवाब उनजी ताबेदारी जो सवाब महबूब जे बचड़नि जी मोहबत जो सवाब महबूब जे बचड़नि सां पंहिंजी जान घोर करण जो सवाब तॾहिं यज़ीदी जान था ओ अदावा बि हलिया यार असांजे टोले में ग़रीब हूंदो है मिसकीन आई तोखे यज़ीद खां मायूं बि वठी ॾियूं मूसल जी गवर्नमेंट बि वठी ॾियूं ॾाढो सुहिणो जवान आहीं तोखे कंच मिली वेंदा नारो हणी हलियो आहे अरे हिते मुफ़्त में मरी वेंदे मिलंदो कुझु कोन हज़रत वहब दिहाड़े पाण थो फरमाए अदाही जमाल मेरी जीअं सैर मकान सोनत अची उमर कोट में कंज सुकान कुरीत हीअ पखन वारी रीत मरन से नमकिया अरे बाबा एॾा हज़ार तूं अकेलो छा वञे छा कने कुछ नहीं परवाह अरे क्या काब है तेरे तीर में है हमें
रब ने लिखा तकदीर में गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते ये सर कट जाया रह जाए कुछ परवाह नहीं करते उधर देखूं खुदा जो कसमा करबला दे सजे मुजाहिदन जा हौसला बुलंद थिया हजरत वाद दे गलहां सा होठ जारन था धमकोन था ओ वाद भजी घर में मुफ्त में बूटी बूटी थी ने पांच पर मैंने जिस इश्क में सर ना दिया तो जग दिया तो क्या हुआ जिस इश्क में सर ना दिया तो जग दिया तो क्या हुआ काजी खोल किताब मसले बतेंगे और किया अरे पढ़ता अमल तो करता नहीं काजी बना तो क्या हुआ शहर में सजदा करे तो क्या हुआ दिल का कुफर तो कटता नहीं हाथी बना तो क्या हुआ जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या हुआ अरे अपना अंदर तो रंगता नहीं कपड़ा रंगा तो क्या हुआ सुनकर सचल इश्क दा थोड़ा डराया तो क्या हुआ अपने अंदर तू रोता नहीं लोग सुनाया तो क्या हुआ जिस इश्क में सिर ना दिया तो जग दिया तो क्या हुआ अदा ओ यदीदियो अज आम माण्हू जो इम्तिहान कोन्हे अज तमाम जो इम्तिहान आ इश्क वारनि जो इम्तिहान आ अदा अज अवां जी ज़रूरत न आहे मूं जहिड़े दर्दमंदनि जी ज़रूरत हुसैन खे पई आहे अज हुसैन खे असांजी बि ज़रूरत न आहे पर यार भाग भला जो उन मुर्शिद हुसैन असांखे इंतखाब कयो आहे असांखे पसंदि फरमायो आहे असांखे पंहिंजे टोले में घुरायो आहे वरन हुसैन जे लाइ त असांजो अक़ीदो आहे नसे हथ खणी रब खां मदद घुरे त आसमान जा मलाइक लही अचनि अॼु ज़मीनी मलाइक गॾ थी वञनि हुसैन दुआ घुरे आंधी अची वञे तूफ़ान अची वञनि सजलो नेरे खुराक पेरनि में वेही पवनि पर मुंहिंजो सुहिणो हुसैन अॼु रब करीम जे इम्तिहान आॾो सिर जो बीठो आहे उहो बि इश्क में मजबूर आहे रब करीम खां मोहबत कयाई रब फरमायो हुसैन इहा मोहबत ईअं सस्ती कान्हे का महांगी मोहबत आहे आज़माईंदुसि पोइ जे पूरो न थिए त पोइ मुंहिंजी मोहबत तुंहिंजा बेड़ा पार करे छॾींदी अॼु हुसैन जी अलाह जी मोहबत जे आॾो बीठो आहे इहा मोहबत सस्ती कान्हे सख्ती सां मिलंदी आहे हितां रोज़ थो फरमाए हिकिड़ो ॾींहुं अचां पियो त कारी में पई झंग में करे पर उनजे मुंहिंजा प्यारा गिचीअ में चढ़ो पियो आहे मटर ॿधो पियो आहे उन मञा आवाज़ तो अचे हिकु तूं पर मां तो वेझो वञी उन मटर चढ़े खे झली मूं ॻाल्हायो चढ़ो तवार किथां पिराई बात पिणीअ जी हिकु तांबूरनि नाबूं खोड़ियूं ॿियूं ढोलियूं हलियो हलनि धार सेरे रखियूं साजान ते मथां विधऊं मुद्रकन जी मार ओला पासे इश्क जा मुमानिया लख हज़ार तो भिकाई इन्ही पार मूं पिराई बात पिणीअ जी पर मैंने दा भिकाई सस्तो सौदो कोन थियो आहे लो जो
टुकड़ो हुयोसि बाहिर में सही बतरकन जूं मारूं खाई ॾाढो सड़ी पची तंहिंखां पोइ वञी हिकिड़ो लफ़्ज़ मिलियो आहे हिकु तूं इहो सस्तो सौदो कोन थियो आहे मुंहिंजा प्यारा हुसैन बि अलाह जे मोहबत जो सौदो कयो बीठो आहे रब करीम जे इश्क जी बाज़ार में सौदो इश्क जो कयो बीठो आहे रब फरमायो सोना हुसैन तोखे ख़बर आहे इब्राहिम चयो मां तुंहिंजो खलील आहियां पोइ मूं कीअं आज़मायो नौजवान पुट जी कंध ते छुरी रखराए छॾियमि हुसैन मुंहिंजा मौला अॼु जेकॾहिं मां नबी न आहियां पर तुंहिंजे प्यारे नबियुनि जे अॻुवान जो दोतो त आहियां तुंहिंजे नबीअ जो लाल मुंहिंजे सीने में आहे मुंहिंजा मालिक रसूलनि जे सरदार जे कुलनि ते खयल आहियां महबूब जी पुठीअ ते मुंहुं सवारी कई आहे मुंहिंजा मौला केॾो बि इम्तिहान वठंदे अॼु बच्चा कुहाइणा पवंदा त कुहाईंदुसि तुंहिंजी मोहबत जो इज़हार करे ॾेखारीं त मुंहिंजे रब करीम फरमायो हुसैन अॼु अली अकबर बि ख़ुशबो मौला लबई तव्हां कोन कंदुसि लाल कोन कंदुसि मौला तव्हां शिकवा कूक कोन कंदुसि इम्तिहान में या अल्लाह जी इब्राहिम साबित क़दम रहियो इस्माइल साबित क़दम रहियो मालिक मिठा ईअं साबित क़दम मूंखे बि ॾिसंदे रब करीम फरमायो अंत में अली असगर कुझु वेंदो या अल्लाह मंज़ूर आहे सकीना जी ज़ुबान ॿाहिरि हली वेंदी प्यास मां उन वञा मुंहिंजा मौला इहो मंज़र बि ॾिसणु क़बूल आहे पोइ ॾिसंदा त मां हुसैन सब्र कयां थो या न ओ हुसैन इमाम ज़ैनुलाबदीन बीमार हज़रत कासिम घोट ख़ुशबो मुंहिंजा मौला मंज़ूर आहे मोहम्मद आन जो तड़पण बि ॾिसंदे मुंहिंजा मौला मूंखे मंज़ूर आहे टे जहारा पाणी बंदि हूंदो मौला मूंखे मंज़ूर आहे हुसैन तोखे 33 धक तलवारनि जा 32 धक नेज़नि जा भालनि जा लॻा पिया हूंदा सुई रखण जी जाइ कोन हूंदी ईअं ज़ख़्मनि मां चूर चूर छो त हूंदे मुंहिंजा मौला मंज़ूर आहे हुसैन इन ज़ख़्मनि खां बाद बि मुंहिंजो तमामु सख़्तु इम्तिहान ईंदो उन में तोखे कामयाब थियणो आहे मुंहिंजा मौला अॼु सभई सबक़ सभई पेपर इश्क जे मैदान जा कराए छॾ मैदान करबला में मुंहिंजा मौला सभिनी इश्क जे पेपर में हुसैन पहिरियों नंबर ईंदो मुंहिंजा मौला अॼु हुसैन हर पेपर में पहिरियों नंबर ईंदो सभु जेके बि इम्तिहान अॼु सुहिणे हुसैन जे सिर ते आण मुंहिंजा मौला हुसैन मैदान करबला में अॼु उहो सब्र करे ॾेखारींदो उहो मुंहिंजा मौला साबित क़दमी ॾेखारींदो जो दुनिया हैरान हूंदी मुंहिंजा मौला तुंहिंजी मख़लूक हैरान हूंदी तुंहिंजा मलाक हैरान थी वेंदा तुंहिंजा जिन हैरान थी वेंदा ऐं मौला ज़मीन ऐं आसमान हैरत में अची वेंदा तव्हां हुसैन इंसान हुए या सब्र जो जबल हुए जो लुॾी कोन तुंहिंजे अखियुनि मथां पाणी ई न हलियो ऐं हुसैन तां न कई रण न कई ईअं मैदान करबला में बीठो हेठि को जबल बीठो आहे मुंहिंजा मौला अॼु जेको आज़मा इश्क जे मैदान में मूं बि क़दम रखियो आहे हितां फरमाए थो दर दर अंगार बदफ़ो मरनि हिकिड़ा ॿारनि ॿारिया प्या तुझे मंझ दुखनि वरी लोहारनि मेरे रखिया मच ते मुंहिंजा प्यारा दोस्तो इहो ॻाल्हि कोई थो कयां हज़रत अब्दुल्लाह कल्बी रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे सोने हुसैन खां मोकिलाए मैदान करबला में आयो आहे विरंदे विरंदे कई यज़ीदनि जा लाशा जहन्नम जे हवाले कयाई आख़िर मुंहिंजा प्यारा अमर बिन सैद हुकुम कयो ऐं सभई ॼणा गॾिजी परे परे खां मुस्तरका तौर पर तीर हलायो हिन जे अकेले खे पाण कब्ज़े में न करे सघंदासीं हिकिड़ी ॻाल्हि कोन सम्झो अमर बिन सैद चयो जेको अकेलो वेंदो बची न ईंदो ईमान आहे हिन जे दिलि में मारींदो सभई मिली गॾिजी हिन जे मथां परे खां तीर वसायो गॾिजी मिली इत्तिहादी थी पाण में पोइ हिकिड़े इलाइक़े ते बम वसायो ज़मीन तां लड़ंदो जो ईमान वारी फौज आहे तव्हांखे कतरा करे छॾींदी पोइ ते न हटंदा छोजो उन्हनि जो फ़र्क़ु आहे शहादत आहे ऐं उहो वॾे नाम सां पंहिंजे शहादत खे किनियूं ॾींदा लिहाज़ा
ज़मीनी हमलो न कजो मारती वेंदो पर खां भी 25,000 तां पोइ कम उछलायो हेठि वेंदा त मोमिन तव्हांखे बख़्शींदा न ईमान वारा तव्हांखे न बख़्शींदा अमर बिन सैद साॻी अमेरिका वारो फ़ैसिलो कयो हो त अवां अकेले न वञो हुसैन जा सिपाही आहिनि इहे शहादत खे मुंहिंजा प्यारा पंहिंजो नालो सम्झंदा शहादत ते हिननि खे नाल आहे शहादत खे त चुमियूं ॾींदा लिहाज़ा इन्हनि खे अकेलो न भॼंदासीं परे खां भी मेल करे तीरनि जो भी वसायो ज़ख़्मी करे छॾियो चूर चूर करे छॾियो जॾहिं मुंहिंजा वीर दोस्तो इहा ख़ालिश तयारु कयूं परे खां भी घोड़े ते तीर वसायो मुंहिंजा प्यारा अब्दुल्ला ते तीर वसायो जॾहिं ज़ख़्मनि मां चूर चूर थी घोड़े तां हेठि किरियो आहे सॾु कयाई सोना मुर्शिद हुसैन हाणे मुंहिंजी मदद फरमा घोड़े तां हेठि अची रहियो आहियां मतां मुंहिंजो लाश दुश्मन गुम करे छॾी मुंहिंजी अम्मा जीजल रोंदी रहंदी मुंहिंजी घरवारी रोंदी रहंदी उन्हनि खे तस्दीक थिए असांजो पुटु हुसैन तां क़ुर्बान थी वियो आहे मतां अम्मा करे अलाए केॾा भॼी वियो बुज़दिल थी वियो लाशी कोन मिलियो अलाए केॾा ॾोह हलियो लालच में अची वियो सोना मुर्शिद हुसैन मुंहिंजे लाशे खे संभाल मां घोड़े तां किरी रहियो आहियां सोनो हुसैन अॻिते आयो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो ज़मीन ते जो किरियो आहे सोने हुसैन मथो मुबारक खणी पंहिंजे हथ में रखियो आहे अखियुनि मुंहिंजा रत थो उघे वारनि मुंहिंजा मिटी थो कढे हज़रत घड़ी खुंजे लाइ बेहोश पियो आहे जॾहिं होश में आयो त शहीद जहिड़ान अखियूं खोले मुंहुं में निहारत अम्मा न आहे घरवारी न आहे सोनो मुर्शिद हुसैन आहे तुंहिंजी झोलीअ में मुंहिंजो मथो आहे त बाक़ाइदा खिल निकिरी वई टहक निकिरी वियो हुसैन फरमायो बाबा अॼु खिलण जो मौक़ो न आहे जानी अॼु त रुअण जो मक़ाम आहे अॼु त अॼु परेशानी वारो ॾिहारो आहे खिली छा चला थो अर्ज़ु कयाई हुसैन अॼु न खिला त कॾहिं खिला ज़िंदगी हक़ीक़त में बस उसी में पाई है तेरे कदमों में जिन्हें मौत आई है तेरे कदमों में जिन्हें मौत आई है मुझको पीर मुर्शिद ने ये सबक पढ़ाया है अरे जो नबी का हो जाए उसकी सारी खुदाई है चार सू अंधेरा था जुल्मत का तेरा था आपके आने से ये करबला जगमगाई है आपके आने से ये करबला जगमगाई है जिंदगी हकीकत में बस उसी ने पाई है हुसैन आपके कदमों में जिनको मौत आई है जिनको मौत आई है ओ सोना हुसैन अज खुश नसीबी ते कुर्बान अज नाज़ न कया त कॾहिं कया प्यारा अज मुंहिंजो मथो तुंहिंजे हथ में आ हुसैन हिन खां वधीक ॿियो कहिड़ो कहिड़ो नाज़ थींदो ॿियो कहिड़ो मुक़ाम मिलंदो शहादत मिली आहे पर सोना तुंहिंजे हथ में शहादत मिली आहे नाने तुंहिंजे नाने मोहम्मद ईअं चयो हो त जंहिंजो हुसैन सां प्यार आहे मां मोहम्मद जो उन सां प्यार आहे मुंहिंजे रब जो बि उन सां प्यार आहे हुसैन असां तुंहिंजा सचा मुरीद आहियूं मुंहिंजी अम्मा तुंहिंजी सची मुरीदानी आहे मुंहिंजी घरवारी तुंहिंजी सची मुरीदानी आहे मां बि तुंहिंजो सचो मुरीद आहे हुसैन कम जे ॾियारे असांजे घर बि तोखे पारत हुजे त मुंहिंजे सोणे हुसैन
खणी सीने सां लगाए फरमायो बाबा जे अॼु गॾु आहियूं यार कम ते ॼाण जन्नत में बि ईअं गॾु हूंदासीं और कसर ते तुंहिंजे लाइ प्याला छॾियो बीठो हूंदुसि नाने मोहम्मद खे सिफारिश कराईंदुसि तराज़ ते सिफारिश थींदी जानी ईअं मूंखे बि बेवफा न सम्झजां मां बि मुस्तफा जे घर जो फर्द आहियां वफ़ादार नबीअ जो बचिरो आहियां ख़ातून जन्नत जो खीर मूं में आहे हैदर करार जो रुख मुंहिंजे रगुन में आहे मां वफ़ादार ख़ानदान जो फर्द आहियां ॾिसजां हुसैन हिते बि मल्हाए ॾेखारींदुसि त आख़िरत में बि दोस्ती मल्हाए ॾेखारींदुसि मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो मां भॼंदी आई घरवारी भॼंदी आई रूह परवास थी वियो आहे सूर हुसैन ज़मीन ते लेटायो मां बचाए बेसब्री जे रुंडा पिटे हा मथो पिटे हा मथे में धूल पाए हा न न मुंहिंजा बि दोस्त बुज़ुर्गो मथां अची ईअं पई मुर्के जनकर हाणे हिनजी शादी थी आहे हुसैन तो फरमाए माई मरी वियो आहे शहीद थी वियो आहे तूं अञा ताईं मुर्के थी माई चई मुर्शिद हुसैन मूंखे थी ख़बर आहे तो जान कुर्बान करे आयो आहे ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे अॼु मुंहिंजी तमन्ना पूरी थी रही आहे त को मुंहिंजो बचिरो बि आल मोहम्मद सां कुर्बान थियो आहे क़यामत जे ॾियारे नाल सां ख़ातून जन्नत सां बीहंदुसि ख़ातून जन्नत जे मेल में मूंखे बि जॻह मिलंदी ख़ातून जन्नत जे महल में मूंखे बि जॻह मिलंदी त हीअ उन बचे जी माउ आहे जो बचो मुंहिंजे हुसैन तां मुश्किल तरीन वक़्त में कुर्बान थी वियो मुंहिंजे हुसैन जो मददू थियो हुसैन हिन खां वॾी जो नाल कहिड़ो हूंदो मां हक़े जी शाबाश ॾेई घरवारी आई आहे हुसैन सम्झो इहा बि रोटी बेसब्री जो इज़हार कंदी ॿियनि खे रुआरींदी पर न मुंहिंजा प्यारा जीअं जो आई आहे सिर्फ़ मुंहिंजा प्यारा हाथ पाए पंहिंजे मुड़ुस खे चवे थी तोखे जन्नती हुअण जी मुबारक मुर्शिद घोट हुसैन तां कुर्बान थियण जी मुबारक अकेलो वाइदो कयो थी कोन वेंदे मूंखे बि वठो हलंदा बसि मथां जो किरी आहे त उनजो बि रूह परवान थी वियो मुंहिंजो माई साहबा जो रूह परवान थी वियो मुंहिंजा प्यारा ससुई पुलू वांगे शीरीन फराज़ वांगे ॿिन्ही ॼणनि खे दफ़न कयो हुसैन फरमायो क़यामत जे ॾियारे ॿई जन्नत में गॾु ईंदा ऐं गॾु ई मूं वटि अची बीहंदा बीहंदा ॾिसजो क़यामत जे ॾियारे कीअं थो मां कचेरियुनि में विहारियां मुंहिंजा प्यारा घरवारी बि कुर्बान थी वई ऐं हुसैन तां ससु घोट बि कुर्बान थी वियो अलाह साईं न सचो हुसैन जी ज़बान मां निकिरी वियो माई घबरा न मुड़ुस खां वाइदा न वठ मूंखां वाइदा वठ असीं जन्नत जा वारस आहियूं महबूब करीम जे कुल्हनि जा सवार आहियूं इहो जन्नत तोखे वठी ॾियनि मां हुसैन जो कमु तुंहिंजे घोट सां गॾु हुसैन अॼु ई मैदान करबला में करे ॾेखारियो त माई मतां अहसास रहिजी वञे अला इहो थींदो या न हुसैन अञा ज़मीन करबला ते मौजूद आहे त तोसां वाइदो पूरो करे थो ॾेखारे वाइदो पूरो करे थो ॾेखारे मुंहिंजा प्यारा क्या कब करबला जे मैदान में जिते आम मुसीबतूं कोन हुयूं मुसीबतुनि जा जबल किरी पिया हा मुंहिंजा प्यारा बावजूद सब्र जे बावजूद इंतहा सब्र जे पोइ बि मुंहिंजा प्यारा आख़िर बशरी सिलसिलो हो आख़िर इंसानियत हुई अखियुनि में पाणी आणण बि रहमत आहे अखियुनि में पाणी अचो पियो वञे अहिड़ा मंज़र आया जो ख़ीमा हिली विया मुंहिंजे सोने महबूब जो आल बेट खे परवाही कान्हे ख़ैमा पंहिंजी जान पे हिलिया जानवर हिली विया मुंहिंजा प्यारा दोस्तो हुसैन जा मुरीद सिपाही हिली विया लेकिन हुन बिन विहाई जो फरमाए रब करीम जो कसम ख़बर तॾहिं पई जॾहिं हुसैन जो मुरीद थियो हुसैन जे टोले में आयो त हुसैन जा ॿार बच्चा बि गॾु आया असां हुसैन जे बच्चनि जो आवाज़ तक ॿाहिरि रोअण जो आवाज़ न आयो पिटके जो आवाज़ न आयो मुंहिंजा प्यारा महबूब जो आल ख़ानदान सब्र आहे छो त सब्र क़ुर पाक में को मक़ाम आहे सब्र त बि को मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो शइ आहे जंहिंजे बारे में रब फरमाए इन अल्लाह मा साबिरीन जुमे जी राति मुंहिंजे हुसैन सोने फ़ैसिलो कयो त बीबी ज़ैनब जी जीअता लबा जी शहरबानू जी मुजावर सकीना जी बाबा अॼु ज़िंदगी जी आख़िरी राति आहे पुट सुभाणे याद असीं अलाए किथे हूंदासीं अॼु त गॾिजी रब करीम जो ज़िक्र कयो क़ुर पाक खे लोलियो मुंहिंजे गॾिजी अॼु ज़िक्र कयो अॼु ज़िंदगी जी आख़िरी राति
इनमें दुनिया जो ॻाल्हियूं न थींदियूं, दुनिया जूं कचहरियूं न थींदियूं। अॼु रब जे क़ुरान खे पढ़ो, अल्लाह जो ज़िक्र कयो, रब करीम जो कसरो तारीख़ करबला पढ़ी ॾिस, सुबुह थी फजर जी नमाज़ पढ़ी, सुन हुसैन आयो, फरमायो रुबा तो केतिरा क़ुरान पढ़िया, शहरदानू तो केतिरा पढ़िया, अञा इहे सभु वॾा कम सकीनो नचड़ी आहे, हजरीअ ते भाकर पाए पंहिंजे बाबे हुसैन खे चए बाबा सकीना राति 5 ख़तमा क़ुरान जा पढ़िया, 5 ख़तमा पढ़िया। इहो छा आहे? सब्र हो मुंहिंजा वीर दोस्तो, वावेरो नाहे, रण नाहे, दान नाहे, आल बैत जो किरदार मैदान करबला में सब्र वारो आहे। मुंहिंजा वीर दोस्तो बुज़ुर्गो सभई सब्र जा मुजस्समा बणिया आहिनि, अखियुनि में पाणी अचे थो जिते अली असगर जहिड़ा बचड़ा मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो कल्पना रहा। हज़रत अली अकबर जो मैदानगी जो जॾहिं रवानगी जो मंज़र आयो, उहो मंज़र अजीब हो, पखी उॾामत थी विया, जानवर घास जे वात में हो, उहो वात में अची वियो। जॾहिं सुहिणे हुसैन पंहिंजे कूंदड़ 18 साल जे नौजवान पुट खे पटको ॿधाए, जेल में पटको ॿधायो, हू बहु रसूलुल्लाह जी तस्वीर जॾहिं घोड़े ते वेठो त मलाइक लही आया, शायदि मोहम्मद करबला में आयो आहे। महबूब जी तस्वीर खे हुसैन जॾहिं घोड़े ते विहारो, अजीब मंज़र हो। सब अहल बेताणियूं पंहिंजे खेमनि मुंहिंजा अली अकबर खे तयारु थींदे ॾिसण पियूं। मुंहिंजा प्यारा अक़ीदतमंद मुरीद चवनि पिया हुसैन अली अकबर खे न मोकिलंदा, उन लॻंदी आहे तुंहिंजे नामे मोहम्मद जो दीदार जो शौक़ु थींदो आहे। अली अकबर खे ॾिसंदा आहियूं सिक लहंदी आहे। अॼु अली अकबर खे न मोकिल, मुंहिंजे हुसैन सोचो न त इहे चवनि त हुसैन पंहिंजे बचनि जी बचत कई, बचनि खे दीन तां क़ुर्बान न कयईं, मुरीद क़ुर्बान कंदो रहियो। हुसैन पंहिंजे सीने ते जबल ॿधो, फरमायो अली अकबर मैदान में निकिर पुट, मैदान में निकिर। इब्राहिम पंहिंजे पुट ते गर्दन ते छुरी हलाई हुई, पुट अॼु कुहण जे लाइ मां बि तोखे तयारु करे रहियो आहियां, मां बि तोखे घोड़े सवार करे रहियो आहियां। इब्राहिम जेकॾहिं कसमूं करे ॾेखारियो, उहो बि मलाइकनि ॾिठो, पर जेको मां हुसैन करबला में किरदार अदा कंदुसि, उहे बि भले मलाइक ॾिसनि, नबी ख़ुदा जा ॾिसनि, रसूल ॾिसे। अॼु मां हुसैन उहो किरदार अदा कंदुसि जिते मुंहिंजे रब करीम खे बि हैरत थींदी, रब करीम खे बि नाल थींदो, उहो बि मंज़र ईंदो। वारो कर अली अकबर पुर तयारु थी, अली अकबर तयारु थी जॾहिं घोड़े ते वेठो आहे। अॼु बि मंज़र मां हिकिड़ो मंज़र इहो हो मैदान करबला, जॾहिं अली अकबर घोड़े ते सवार थियो, मुंहिंजा प्यारा दोस्तो ओचितो निगाह मदीने पाक ॾांहुं हली वई, महबूब जे शहर में हली वई। अली अकबर जे मुंहिंजा बि दोस्तो अखियुनि मंझा एॾो पाणी आयो जो कमीस जे मथां थींदो हेठि वियो। हुसैन जी निगाह जॾहिं पाणी ते पई, सुदको नथो भरे, रब कोन थो करे, कोन थो करे, मथां बाबो नाराज़ थिए, मथां रब बेसब्रो न लिखी छॾे, पर पाणी एतिरो हलियो आहे। हुसैन निहारे पुट ॾिजी वियो छा? मैदान करबला जूं ए सख़्तियूं अवियतूं ॾिसी ॾिनियूं आहीं, मैदान करबला जा ए भाला नेज़ा ए तलवारनि जा ढक ॾिसी ॾिजी वियो आहीं। तॾहिं थो रोही पुट, अॼु तोखे ॻोठ यादि आयो आहे, पुट तोखे मदीनो यादि आयो आहे, अॼु नानो मोहम्मद तोखे यादि आयो आहे, तॾहिं थो रोही पुट। दिल नहार मां हुसैन बाबो तुंहिंजो बहादुर आहियां, अव्हांजा लाश बि खणंदुसि, क़ासिम जा लाश खणंदुसि, अब्बास अलमदार जा लाश मां हुसैन धोईंदुसि। पुट पोइ बि मुंहिंजी बहादुरी ॾिसजांइ त आख़िर में ॾिस त पोलो तुंहिंजो पीउ कीअं तो तलवारनि जा तूं खे टवाए ॾेखारियां, कीअं तो हिन जा हौसला पस्त कयां। पुट हुसैन जो औलाद आहीं, दिलि धल मुंहिंजे अली अकबर सोने निहारे बाबा जिन्नू नाया, बाबा दिल हारी कोन थम। अॼु कुदरती निगाह तसवर मदीने ॾे हलियो वियो त भेड़ सुगड़ा बीमार हुई, तप में हुई, पाण उनखे अकेलो छॾे सुबुह जो फजर जे टाइम ते निकितासीं, पर जंहिं वक़्त में मूं अधी सुगड़ा खां मोकिलायो, सुगड़ा होश में आई हुई कि अबा हुयो भाउ अली अकबर केॾां था वञो? मूं चयो भेण असीं मुरीदनि जूं दावतूं खणण था वञूं, दीन जी तबलीग ते वञूं था पिया। त सुगड़ा एतिरो चयो भाउ अली अकबर जल्दी मोटी अचिजे यार, अहिड़े हाल में ॾिठो वञो था, बुखार में हीअ मुंहिंजी कैफ़ियत आहे, नशी में आहियां, अदा अली अकबर जल्दी मोटी अचिजो, मूंखे पंहिंजो दीदार कराइजो। बाबा
हुसैन खे चइजे त मूंखे कंहिंजो मुंहुं ॾेखारे पर जाता बाबा मैदान करबला में जेको तो मुंहुं करे सो मोती कोन थो अचे अॼु शुक्रां भेण यादि आई आहे जे वाइदो वरितो अली अकबर जल्दी मोटजा अॼु उहा वातू निहारींदी हूंदी अॼु अङ निहारींदी हूंदी अॼु करबला ॾे मुंहुं हूंदो अॼु इराक ॾे मुंहुं हूंदो ऐं वेठी वातुड़नि खां पुछंदी त तूं मोती दुनिया में अचनि पर पाण अञा कोन आया तूं मोती दुनिया में अचनि पर पाण अञा कोन आया ओ साॻिया मोहरम सगोरा साॻिया मोहरम सगोरा थियनि पर पाण अञा कोन आया पाण अञा कोन आया ओ नकी आया नियापो समीहो कया सूरन सदो हाल के हो ओ साॻिया सावण सियारा अचनि पर पाण अञा कोन आया पाण अञा कोन आया विया काफ़िले खे कतार काल करबल जे उथड़ा उतारे आंदो पैगाम भेनर पछिन पर पाण अञा कोन आया पाण अञा कोन आया अली अकबर बाबे हुसैन खे उहो मंज़र जो ॾेखारे मुंहिंजा प्यारा जेको जिते आहे उते बीठो आहे अखियुनि वञा दारो कतार ॻोल्हा वई आहे मदीनो सभिनी खे यादि अची वियो सुगरा यादि आई नानो मोहम्मद यादि आयो आल बैत सभोड़ा हिक ॿिए जे चेहरनि में निहारे मुंहिंजा प्यारा मुरझाइजी अखियुनि मां ॻोल्हा वहे रहिया आहिनि रहमत जो पाणी वहे रहिया आहिनि अली अकबर ग़म जो दास्तान पियो ॿुधाए उन खे आयो नियापो सनेहो कया सूरन सदो हाल के हो न पियायो नियापो सनेहो कया सूरन सदो हाल के हो ओ साॻिया सावण सियारा अचनि पर अञा कोन आया पाण अञा कोन आया यकी मारन कई मोकिलानी छॾे वतन करे बेगानी यकी मारन कई मोकिलानी छॾे वतन करे बेगानी अखियूं दर्दन भरियूं तक ॾिसनि पर पाण अञा कोन आया पाण अञा कोन आया तारी जिंदड़ी महेसर अञा मोचाल मुंहिंजा मुसाफ़िर हाजी रोयो चर अखियुनि पर पाण अञा कोन आया पाण अञा कोन आया मुंहिंजा प्यारा दोस्तो सॼो मौसम करबला जो गमगीन थी वियो आहे सभिनी ते गम जूं लहरूं अची वियूं आहिनि सभिनी जा पंहिंजे दिलनि ते पथर ॿधा सबर जो मुज़ाहिरो करण लॻा अखियुनि मां पाणी वहे थो पियो मुंहिंजा वीर दोस्तो अली अकबर नौजवान 18 सालनि जो पुटु आहे मैदान करबला में वञी करे वॾा कुर्द भले खारे थो पर अमर बिन सैद जी फौजन जंहिं तरफ़ घेराव करे अली अकबर खे तीरनि जी तलवारुनि जी बारिश करे ॾिनी आहे पाण ज़ख़्मनि मां दूर थी रोए था जॾहिं हेठि किरो उहो बि मंज़र अजीब हो या बता दरकनी ओ प्यारा बाबा हुसैन अॼु रसूलनि जे सरदार जी तस्वीर ज़मीन ते किरी रही आहे रोए था किरी रही आहे बाबा सवाल हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु बावजूद सब्र जे मुंहिंजा प्यारा अखियुनि मुंहिंजा पाणी वही आयो पाण आवाज़ में अली अकबर पुट किथे आई
ख़बर पहचान थी पई हवाउनि जे झोंकनि में आवाज़ किथां पियो अचे हुसैन भॼंदे करबला खां ॿाहिरि झंग जे तरफ़ निकिरी वियो त जानवर ते निगाह पई फरमायो ओ जानवरो अली अकबर पुट जी ख़बर ॾियो आवाज़ तोरे किथां वेठो ॾे हवाउनि जे झोंकनि में मां कोड़े हुसैन खे ख़बर कान पई पए किथां पियो मुंहिंजो अली अकबर सॾ करे त जानवर था ॾसनि ओ ताजा सोना हुसैन अॼु तोखे अली अकबर ॾेखारियूं हेॾा मैदान करबला में शहीद लॻो पियो आहे सॾ पियो करे मुंहिंजो सुहिणो हुसैन मथां अची बीठो आहे छा 50 साल जी उमिरि आहे कोड़े हुसैन जे मथे में ॾाड़ीअ में वार अछो न आहे कारी कारी मुबारक आहे कारा वार मुबारक आहिनि तीर अली अकबर जे सीने में लॻो पियो आहे सीने खां पार थी पुठे मां ॿाहिरि निकितल आहे जॾहिं छिके तीर खे पार कढी नौजवान पुट जे सीने मां रत जो फारो निकितो बावजूद सब्र करे मुंहिंजा प्यारा रोअण खे रोके थो तूक खे रोके थो गम जी लाल जो हुसैन ते चढ़ी टोटल वार अछा करे छॾी हुसैन जा वार अछा थी विया मुंहिंजा प्यारा अली अकबर जे वारनि में मिटी लॻी पई आहे रसूलुल्लाह जी तस्वीर हज़रत इमाम हुसैन हिकिड़ो दफ़ो अली अकबर खे खणण जी कोशिशि कई अली अकबर सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए हसरता हुसैन को आज प्यास कर गए अली अकबर हिकिड़ो कमो मूंखे छॾींदा पिया वञो पुट मुंहिंजो अॼु सहारो छॾींदा पिया वञो अब्बास अलमदार बि छॾे वियो कासिम घोट बि छॾे वियो अॼु तो जवान पुट जो आसरो हुयो माण्हुनि खे जवान पुटनि जो आसरो हूंदो आहे पुट अॼु उहो बि मैदान करबला ते लुटाए वेठो आहियो अॼु उहो पुट बि हथनि सां कुहाए वेठो आहियां हिकिड़ो दफ़ो लाश मार खे खणे थो पर हुसैन ते गम जी लहर एॾी चढ़ियल आहे लाश खणी कोन थो सघे त सॾ थो करे आहे को मुंहिंजे अली अकबर जो कांधी थियण वारो कांधी थी मुंहिंजो बचड़े जो लाश खणाए हलो आवाज़ किथां कोन थो अचे ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं शहीदों की बरकत से ये पूरा जंगल महकता है सभई मुंहिंजा प्यारा दोस्तो किथे कासिम घोट शहीद लॻो पियो आहे किथे मोहम्मद अल शहीद लॻा पिया हुर शहीद आहे अब्दुल्ला कलवी शहीद आहे अब्बास अलमदार शहीद लॻो पियो आहे हुसैन सॾ पियो करे त कंहिं तारीख़ लिखियो आहे त शहीद चेहरा आहिनि हज़रत अब्बास अलमदार जे अलाश जा आवाज़ आयो जी मुंहिंजा भाउ हुसैन मां तुंहिंजे मदद जे लाइ अचां मां अली अकबर जो कांधी थियां पर अदाब जूं ॿई बाहूं कटियूं पियूं आहिनि तोखे तोखां लाश कीअं खणायूं ॾिसो हुसैन दोरापो न ॾिजाए मां अब्बास अलमदार हाज़िर आहियां पर मां बेवस आहियां ॿई बाहूं कटियूं पियूं आहिनि हुसैन हाणे थोरी देरि जे लाइ हिमत कर हुसैन ॼाण तुंहिंजा मदद आया मुंहिंजो महबूब करीम मदीने मां रुहानी तौर पर हली आयो आहे हज़रत अली मुर्तज़ा हली आयो खातून जन्नत आई आहे पर मां त हुसैन फिक्र न कर अली अकबर जा कांधी अची विया तोसां मदद करण जे लाइ मां मोहम्मद अची वियो आहियां बाबो साईं अली अची वियो आहे खातून जन्नत आई आहे तुंहिंजो भाउ हसन हली आयो आहे ओ हुसैन हाणे बाक़ी थोरी मंज़िल वञी बची आहे पुट असांखे कढंदा तूं ज़ख़्मनि मां अॻे ई चूर लॻो पियो आई पुट अञा मैदान करबला जूं तीर तलवारूं तोखे सहणा आहिनि नेज़र भालनि जा धक तोखे सहणा आहिनि हुसैन हे धक जेके आहिनि से वॾा आहिनि जेके तुंहिंजी दिलि में खेड़ा ज़ख़्म करे विया आहिनि तुंहिंजी दिलि में ॾिसूं था त ज़ख़्मनि मां चूर चूर लॻी पई आहे अली अकबर तुंहिंजा सोना हुसैन हाणे असांजी पोवारी केरु कंदो असांजो ख़्यालु केरु रखंदो हुसैन मोन में निहारे आंगन मथे खणी इन अल्लाह मां साबिरीन ओ मुंहिंजी ज़ैनब भेण तूं त पढ़ियल आहीं तो त फातिमा जा सबक़
पढ़िया आहिनि हैदर करार जा सबक पढ़िया आहिनि ज़हन में तोखे ख़बर न आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम निकिरो बचो इस्माइल ऐं हाजरा खे मके जे जबलनि में अकेलो छॾे वियो हो अल्लाह जे आसरे ते छॾे वियो हो आऊं बि इब्राहिम जी सुन्नत अदा करे रब करीम जे आसरे अव्हां खे छॾियो थो वञा उहो ई अव्हां जो मददगार आहे उहो ई साबरनि सां गॾु हूंदो आहे ज़ैनब अव्हां जो रब ई मुहाफ़िज़ आहे ईअं चई हुसैन हेॾां निहारियो होॾां निहारियो सभिनी खे सुहिणे हुसैन तयार करे मोकिलियो अॼु हुसैन खे को तयार करण वारो कोन्हे त ज़ैनब चादर मथे ते ओड़े ॿाहिरि निकिरी फरमाई अदा हुसैन अॼु गमगीन न थी बाबा अॼु जेकॾहिं तोखे को तयार करण वारो न आहे परवाह न आहे मूं दिलि कोन हारी आहे भाउ जंहिंजो खीर तो पीतो आहे उन मां जो खीर मूं बि पीतो आहे अदा हुसैन बुज़दिल न आहियां हलिया तोखे पटको वधां हलिया तोखे चेर में अली मुर्तज़ा जो पटको वधां अॼु मां थी तोखे घोड़े ते सवार करियां का ॻाल्हि न आहे हिन आयल बैत जी वात मां थी संभालियां मां थी बहादुर अलीअ जी धीउ आहियां इंशाअल्लाह ईअं त करे सम्झां हुसैन खे तयार थी करे मुंहिंजा प्यारा घोड़े ते हुसैन चढ़ी वञी नहीं पियो आहे सकीना खे सीने सां लॻाए थो छॾे सकीना इलाही देर मुंहिंजे हुसैन जे सीने सां लॻी रही मुंहिंजे सुहिणे हुसैन फरमायो ज़ैनब कॾहिं बि मूं पंहिंजी सकीना खे रुअण न ॾिनो आहे ओ मुंहिंजी भेण मुंहिंजी सकीना जी पारत हुजई मुंहिंजे सकीना खे पंहिंजे हंज में रखजां राति जो सुम्हारे त सीने ते सुम्हारजां जो मूं हुसैन जे सीने ते सुम्हण जी खे तड़पाए राति जो पंहिंजे सीने ते सुम्हारजो त मुंहिंजे सीने जी सिकल आहे हुसैन प्यार करे घोड़े ते चढ़ी वेठो आहे घोड़े खे चई घोड़ा हल जंहिंजो इंतज़ार आहे उहो हाणे हले थो सभिनी जी जान छुटी वेंदी घोड़ा अव्हां खे बि शाबत हुजे यार ॾाढो वक़्तु अव्हां निभायो आहे असां सां असांजे करे उञ असांजे करे बुख अव्हां बि बर्दाश्त कई आहे ख़ुदा जी दोस्तो हुसैन खे फरमाए घोड़े जो कंधु हेठा घोड़ा हल देर न कर यार हाणे मुंहिंजो ई इंतज़ार आहे त घोड़ो हले नथो मुंहिंजा प्यारा हुसैन हैरान आहे अॻे सिर्फ़ चवंदो हो त घोड़ो हली वेंदो अॼु हले कोन थो घोड़ा छा थी वियो आहे यार तोखे उञ सतायो आहे दुख सतायो आहे जॾहिं घोड़े खे हुसैन दुखनि उञनि जो ॾोरापो ॾिनो आहे त रोई पोइ ते निहारे मुंहिंजा वी दोस्तो गोया इशारो पियो करे हुसैन पोइ ते निहारे त सकीना जा हथ घोड़नि जे पेरनि में आहिनि चवे थी घोड़ा थोरो तरस त मां बाबे हुसैन जो दीदार करे वठां बाबे हुसैन में जो दीदार करे सुकून आहियां छो जो एॾा जेको वियो आहे सो मोटी कोन आयो आहे घोड़ा अॼु तूं सकीना जी ॿुध जरा तरस त मां पंहिंजे बाबे खे ॾिसी वठां तरस ज़रा हील ते तर यार जो दीदार कयां पोइ मिलण थे या न थे अॼु त पूरो प्यार कयां अदा तरस ज़रा हील ते तर यार जो दीदार कयां पोइ मिलण थे या न थे अॼु त पूरो प्यार कयां अॼु पुण सजण पैदा सारिया गिलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि संदीस कपड़ियनि लोक ॾिठे ई न लहे घोड़े इशारो कयो आहे तुंहिंजा प्यारा सुहिणे हुसैन पोइ ते निहारो सकीने जा ॿई हथ घोड़े जे पेरनि में घोड़ा सकीना तोखे मिनतूं करे रही आहियां जरा तरस जे मां बाबे जो दीदार करे वठ बाबे जो चहिरो ॾिसी वठां मुंहिंजा बि दोस्तो बुज़ुर्गो मुंहिंजो सुहिणो हुसैन ज़ैनब खे इशारो कयो ज़ैनब सकीना खे संभाल मुंहिंजा मथां रब नाराज़ थी वञे त हुसैन बचनि जे मोहबत में बीठो आहे इम्तिहान में देर थी वई ओ ज़ैनब मुंहिंजी सॼी महिनत मथां ज़ाया थी वञे बचड़ी खे संभाल मुंहिंजा प्यारा सकी
सकीना खे ज़ैनब शंखा को मारियो गोला चावल मैदान में हल यार मता देर न थी वञे रब राणू रुसी न वञे मैदान करबला में हुसैन आयो तलवार हली अली जो बहादुर बचड़ो चुन जो बुखायल उजायल शेर मैदान करबला में जो लथो खुदा जो कदम बकर वांगे यजीदी कहना था भजन हुसैन नारे तकबीर अल्लाह अकबर जो नारो हली जई सुफ में घुसे थो तो मुदा प्यारा सबंदा सबक कराइंदो तो वने आखिर अगी जो टाइम थियो रब करीम फरमायो मलाइको हुसैन के केर न करवा सघंदो हुसैन के को शहीद करे न सघंदो हुसैन के को हालत अची न सघंदो जंहिंजे सीने में मुस्तफा जो लुआब जंहिंजे जिस्म में अली जो खून जंहिंजे जिस्म में फातिमा जो खीर उनके केर मारे सघंदो वारो कयो हुसैन जी तलवार ज़रूर कढी जुमे जो टाइम लागू कयो ज़मीन की मार खे छिके जुमे जे टाइम सां लागू कयो मौज़नि खां बागू ॾियारो बागू मिलन हुसैन खे निमाज़ जो वक़्तु यादि ईंदो तलवार ॼाण में कंदो ते मैदान हाणे ख़तमु कयो हुसैन खे सर्टिफिकेट ॾियो वरना क़यामत थी वेंदी हुसैन जी तलवार रुकंदी न को हुसैन ते को काबू आणे सघंदो न को हुसैन ते को गाॾ वठी सघंदो तलाक बागू ॾियारियो अल्लाहु अकबर जा आवाज़ बुलंद छा हुसैन तलवार ॼाण में विझी त यज़ीदियो सब्र करियो मां निमाज़ी आहियां उन्हाने मोहम्मद जा सजदा ॾिठा मुअलीअ जा सजदा ॾिठा खातून जन्नत जा सजदा ॾिठा पहिरीं निमाज़ पढ़बी पोइ मुक़ाबिलो थींदो तरसो मां अल्लाह जो फन पढ़ी वठां हुसैन ज़ख्मनि मां चूरा घोड़े तां हेठि आयो आहे मथां निमाज़ करा थी वञे पहिरीं निमाज़ जीअं निमाज़ जे लाइ सजदे में अची किरियो आहे सीने ते शिमरे लही नथी वेठो हुसैन फरमायो शिमला लो तूं भले पंहिंजी कारवाई कजे पुलचलो जॾहिं निमाज़ में आयो आहियां तॾहिं त हमिलो कयो तरसो निमाज़ पढ़ी वठो पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदो पर जे ईअं न आहे त मूंखे सजदो कयो वञो सजदे में वञा पोइ भले हाणे कारवाई कयो हुसैन सजदे में रखियो आहे शिमर लही पुठे ते चढ़ी कंध ते वार थो करे खंजर जो पोइ शिमरे लही मस्त था खंजर की वार में मेरा हुसैन मस्त था दीदार यार में मुझा प्यारा दोस्तों हुसैन सजदे में पियो आहे रब करीम फरमायो मलाइको ॾिसो हूरू गवाह थियो गुलमान गवाह थियो मुंहिंजे प्यारे मौल जे बदिले साबित कदमी जी करे ॾेखारी आहे इम्तिहान में पास थी वियो आहे ऐं अहिड़ो सजदो पियो करे जो ज़माने जे आबदन ज़ाहिदन साजिदन नबियुनि जा सजदा हिक पासे मुंहिंजे सोने हुसैन जो सजदो नारा तकबीर नारा रिसालत नारा तकबीर नारा हैदरी इस नवासे की हिम्मत पे मुस्तफा को नाज है इस नवासे के सजदे पे अली को नाज है सजदे तो अल्लाह ने किए इसका नया अंदाज है हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है हुसैन पास थी हुआ मदनी ताजदार कालो भरियो बीठो आहे खातून जन्नत हार झलियो बीठी आहे हैदर करार गुलदस्तो खणी आयो आहे हसन आयो आहे पुट हाणे सजदे मां सर मथे खण असां तोखे पाणी ॾियण आया आहियूं हा हुसैन ओ भाउ हसन बि आयो आहे फातिमा बि आई आहे तोखे हार करायूं तोखे लख लख मुबारक हुजनि तोखे कामयाबी जो सर्टिफिकेट ॾियूं हुसैन मथे करे छॾिया हुसैन तोखे शाबस हुजे पुट हा तो असांजे घर जो मान मथां करे छॾियो आहे हुसैन ख़ुदा कंदो ख़ुशि हुजे मथे उत तोखे भाकर पाए तोखे मुबारक ॾियूं हुसैन आवाज़ करे नाना ओ उहो सजदो यादि कर जे सजदे में तुंहिंजो सुर हुयो ऐं मां तुंहिंजे पुठे ते सवाल तो नाने मुंहिंजी रज़ा जे लाइ 72 दफ़ा सुभान रब्बियल आला पढ़ियो ओ नाना अॼु तव्हां बि ॾिसो मां तुंहिंजे दीन जे लाइ तुंहिंजी उम्मत जी बख़्श जे लाइ शहादत वारे सजदे में 72 तस्बीह पढ़ी रब खां दुआ थो करां मुंहिंजा मौला मूं पोइ हुसैन जी कामयाबी क़बूल आहे नाने मुहम्मद जी उम्मत जी तोखे पार नाने मुहम्मद जी उम्मत नाना
तोखे पंहिंजी उम्मत प्यारी आहे तोखे मूं रोंदे ॾिठो तोखे मूं राति जा सजदा कंदे ॾिठो अॼु नाना ॿी ख्वाहिश न आहे तुंहिंजी रज़ामंदी तुंहिंजी दिलि ख़ुशि करणी आहे त नाना ख़ुदा तुंहिंजी उम्मत ते राज़ी थिए तुंहिंजी उम्मत जी बख़्शिश फरमाए ख़ुदा जो कसम आहे सभई ॼाणा 12 महीना पिया हुसैन खे दौड़ ॾियो 12 महीना पिया हुसैन जो ख़ैरात कयो 12 महीना पिया हुसैन जा नज़राना ॾियो हुसैन जो इन सजदे वारो शुक्रानो अदा न करे सघंदा जेका इन वक़्तु हुसैन तो असां गुनाहगार जे लाइ दुआ घुरी असांखे यादि कयईं क़यामत ताईं मुंहिंजा प्यारा हुसैन जी दर जी ग़ुलामी कर लेकिन इन सजदे जो हक़ अदा न थींदो अल्लाह साईं शान हुसैन जा दर्जा मज़ीद बुलंद फरमाए आल शहदाए करबला वारनि जी क़बरनि ते रब करीम क़यामत ताईं मींहुं रहमत जो वसाए ऐं उन्हनि जी मज़ारुनि जे सदके उन्हनि जी शहादत जे सदके अल्लाह से शान इराक़ खे फतह नसीब फरमाए इराक़ जे मुस्लमाननि खे फतह नसीब फरमाए रब करीम हसन हुसैन जे सदके जेके बि तव्हां आया आहियो हिन पिण में अल्लाह से तव्हांजा दीनो दुनिया में बेड़ा पार फरमाए रब करीम तव्हांखे गंज अता फरमाए रब करीम तव्हांजी जान माल ईमान जी हिफ़ाज़त फरमाए तव्हांजे पूरे मदीन ज़िले खे आबाद फरमाए सरशाद फरमाए इंशाअल्लाह आल बैत तहार जा हुबदार आयो महबूब जे बचड़नि सां मोहबत था कयो रात में पंहिंजा कारोबार पंहिंजा घर तर छॾे हुसैन जो दर्दमंदानो वाक़ियो ॿुधण आया आहियो इंशाअल्लाह हुसैन जे सदके हमेशा आबाद हूंदो हमेशा ख़ुशि हूंदो व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह